असां मौजूद आहियूं बदीन स्टक बिल्डिंग ऑफिस में, जिते तव्हां ॾिसो पिया अॼु वर्किंग ॾींहुं आहे पर उन खे बि ऑफिस खे ताला लॻा पिया आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बदीन बिल्डिंग डिपार्टमेंट तरफ़ां 2017-2018 में 46 खां मथे तरक़ियाती स्कीमूं उन्हनि जेको सरकारी बिल्डिंगूं जेके उन्हनि जो मरमत जो कमु हो या नयूं इमारतूं ठाहिणियूं हुयूं, क्वार्टर ठाहिणा हुआ, उहे कम मुकमल न थी सघिया। उहे 46 स्कीमूं हुई इंजीनियरनि ठेकेदारनि मिली भगत करे कागज़नि में मुकमल ॼाणायूं जा बिल पास करे विया। ऐं उहे जेके हिननि किथे किथे स्कीमूं जेके हिननि मुकमल ॼाणायूं कनि उहे कम एतिरा नाक़स गैर मयारी थियल आहिनि, जेके कम वक़्त खां अॻु में घुरण टुटण जो शिकार थी विया आहिनि। उनखां अलावा बिल्डिंग डिपार्टमेंट जो इंजीनियर ऑफिस में वेहण लाइ तयारु न आहे ऐं हिते हिकु मख़सूस क्लार्क जे हवाले सां सॼो इहो खातो ॾिनो वियो आहे। उनजी जांच पड़ताल न थियण सबबि जेके हुते जा मक़ामी रहवासी आहिनि, जंहिंमें तव्हां ॿुधाईंदो हलां त शाकर खान पंवर, AC ऑफिस कंडो बागो, AC ऑफिस कलार, गुरुवेल कॉलोनी ऐं अमनाबाद सिद्दीक ऐं काज़ी आबाद खां अलावा टोटल 46 स्कीमूं हुयूं जिते हिननि खे सरकारी मुकमल बिल्डिंगूं मुकमल करणियूं, जेके बिल्डिंगूं मुकमल या उहे कम कागज़नि जे वर चढ़ी विया। अचो उनखे बिल्डिंग डिपार्टमेंट ये थोड़ा अलग है, जितने भी कम कया हुआ तकरीबन वो अधूरा कया हुआ ऐं उहे ठेकेदार उहे इंजीनियर अलाए केॾा गाइब थी विया आहिनि। सभु जा सभु माना टंडो बागो आहे, बदीन आहे ऐं आस पास जेके बि ज़िले में तहसील में ऐं ज़िले में जेके बि इहे डिपार्टमेंट आहिनि, इहो बिल्डिंग वारो सिलसिलो आहे, सभु जा सभु अध में रहिया पिया आहिनि, कंहिं किसान कोन। ऐं जिन बि इहो गिरफ़्त कयो आहे उन्हनि खे महिरबानी करे उन्हनि इंक्वायरी कई वञे ऐं उन्हनि खां हिसाब किताब वरितो वञे, पुछो वञे छाजे करे छो कयो, असां ग़रीबनि सां इहो छो ज़ुल्म कयो। असांजे पाड़े में जेका स्कूल आहिनि या ॿियो अहिड़ो कोई ड्रेनेज सिस्टम आहे, ॿियो जेको बि आहिनि, इहो सभिनी ये छितूं सफ़ा किरण ते आहिनि, जिन में कोई केतिरो टाइम थियो आहे, को कमु थो थिए, वेठो ॿियो को माण्हू न रहंदो बि कोन। हिन वक़्तु ॿुधाइनि पिया त असां बिजली जो कमु कयो आहे, का शइ को कमु कोन थियो आहे। हिते घणनि क्वार्टरनि जो कमु हले पियो? हिते 3 क्वार्टरनि जो कमु थियो आहे, जेके माण्हू सिफ़ारिश करण लाइ उहे बसि, बाक़ी जेके ग़रीब या ॿिया के रहिश आहिनि कंहिं माण्हू जो कमु कोन थो थिए। बिजली आहे कोन, ईअं वेठा आहियूं, का शइ कोन थी हले।